आज़म केर थींदो अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो। निगरान वज़ीर आज़म जी ड्रोड़ में सेनेट चेयरमैन सादिक संजरानी भी शामिल। अॻूणे पड़ी सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी, हफ़ीज़ शेख, शाहिद काका नब्बासी, जस्टिस रिटायर्ड तसदुक़ जिलानी ऐं जस्टिस रिटायर्ड खलील रमदी जे नाले ते गौर। सदर आरिफ अलवी बि अॼु निगरान वज़ीर आज़म जो नालो घुरी वरितो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर मीर अब्दुल क़ुद्दूस बज़न जो सूबाई असेंबली ट्रोड़न की एडवाइस से सही करे छॾी। वॾे वज़ीर तरफ़ां सही करण बाद एडवाइस अॼु मंज़ूरी लाइ गवर्नर बलोचिस्तान के उमाणी वेंदी। न्यू सईदाबाद वेझो उताक थे हथियारबंदनि जी फायरिंग, 2 सगा भाइर क़त्ल, मार्च वेलनि में शौकत ऐं संदसि नंढो भाउ महबूब काका शामिल। लाश अस्पताल मुंतकिल। मक़तूल भाउ अली शेर काका जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि भाइरनि खे क़त्ल कयो आहे। ठारूशाह वेझो उजण बिरादरी में संगावती तकरार तां झेड़ो, नौजवान क़त्ल, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। 28 वरनि जे मोहम्मद उस्मान उजण जे मारजण बाद धुरियुनि में छिकताण, वधीक रतोछाण जो ख़दशो। मतेजी वेझो कलोड़ा जोड़े जा तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल ॻोठाणे ख़ानगी अस्पताल में दम ॾेई छॾियो। 4 ॾींहं झेड़े में ज़ख़्मी थियल ग़ुलाम मोहम्मद जोड़े जो जी दम ॾियण बाद माजवेलनि जो अंग वधी न वठी वियो। झेड़ींदड़ धुरियूं मोर्चाबंद, इलाइक़े में ख़ौफ़ रास। तंगवान जे मीरानी पाड़े वासी प्राइमरी उस्ताद मुबैना तौर अगवा वासन पारां आसिफ मीरानी जी अगवा बाबति थाने ते इतला, घर में कहराम। फैज़गंज में बदअमनी ज़ुल्फ़कार सांगी खां फुर ऐं ज़ख़्मी करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंदनि काउंसलर ज़ुल्फ़कार सांगी खां मोटरसाइकिल फुर बाद खेसि ज़ख़्मी करे छॾियो। बदअमनी ते ज़ाब्तो आणे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। साले पट वेझो उड़ीअ विघे नींगर फोत, 6 ॿारड़ा बीमारी में मुब्तला। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ वरुभमरो में उड़ी जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। 3 ॾींहंनि में 4 ॿारड़ा फोत ऐं केतिरा ई बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। सिहत खाते पारां डॉक्टर जी टीमूं उमाणे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। पेंगियो में ॻोठ अली मोहम्मद ख़ासकेली ते पुलिस चढ़ाई, घर ड्राइण, औरतुनि खे तशद्दुद ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। ख़ासकेली ताज जे सॾ ते शहर में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे घर ड्राहे औरतुनि ते तशद्दुद कयो आहे। ॻोठाणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जे कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पेपरो भरिसां पुलिस ज़मीनदार जी ज़मीन ते छापो, पुलिस मुबैना बांदी बणायल 21 हारी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे अदालत में पेश कयो पियो वञे। ऐं जश्न आज़ादी जो ॾियारो वेझो ईंदे ई सिंध समेत सॼे मुल्क में तयारियूं तेज़। गिटियुनि ऐं इमारतुनि खे क़ौमी झंडनि ऐं झंडियुनि सां सिंगारियो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते स्टॉल क़ाइमु।